अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां हसन अब्बासी। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ज़िंदगी हिकु मुर्क, मज़ाहिया ऐं तंज़िया कहाणियुनि जो मजमूओ। कहाणीकार ग़ुलाम रसूल कलोड़ो, छपराईंदड़ इदारा आवाज़ अदब हैदराबाद सिंध, छापो पहिरियों नवंबर 1991 ईस्वी। कहाणी आहे शादी। के माण्हू चवंदा आहिनि शादीअ खां पोइ माण्हू इंसान थी पवंदो आहे। कंहिंजो चवणु आहे त शादी करण खां पोइ माण्हू जानवर थी पवंदो आहे। केरु सही आहे केरु ग़लति? मुंहिंजे ख़्याल में ॿई सही आहिनि, पर पोयूं ग्रुप अञा बि वधीक सही आहे। पहिरें ग्रुप खां माफ़ी। शादी छो कबी आहे, उन लाइ कनि बुज़ुर्गनि जा ख़्याल हिन रीति आहिनि। नंबर 1, शादी नई टईअ खे सुधारण में मदद करे थी। नंबर 2, शादी करण सां इंसान जी उमिरि तवील थी वञे थी, हिकु चीनी मुफ़क्किर जो कौल। नंबर 3, शादी हिकु मज़हबी ऐं इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे। साॻीअ तरह शादीअ मुतालिक़ कनि नौजवान जा वीचार हेठि ॾिजनि था। नंबर 1, शादी उन करे थी कजे जीअं बुज़ुर्गनि खे ख़ुशि करे सघिजे ऐं उन्हनि जी दिली मुराद पूरी थी सघे। नंबर 2, जेकॾहिं शादी न कबी त बि ज़रूरु करणी पवंदी, छाकाणि त हर इंसान जे ज़िंदगीअ में ॾुखियो वक़्तु ओसि अचिणो आहे। नंबर 3, शादी हिकु मज़हबी ऐं इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे। पर हक़ीक़त में मथियां सभु दलील अजाया ऐं शादी करणु या कराइणु, जेके ॿई ख़तरनाक हरकतूं आहिनि, सां मथे हर हिकु तबिके जा पंहिंजा पंहिंजा मफ़ाद वाबस्ता आहिनि। ख़ासि करे बुज़ुर्ग माण्हू पंहिंजे औलाद जी उन करे शादी कराईंदा आहिनि त जीअं हू खेनि अहिड़ी सेखत ॾेई सघनि जेका उन्हनि जे बुज़ुर्गनि खेनि कॾहिं ॾिनी हुई। जॾहिं कंहिं नौजवान जोड़े जी शादी थियण वारी हूंदी आहे तॾहिं सभ खां वधीक फ़िकिर उन्हनि जे पीउ माउ खे थींदो आहे, जेका हिकु कुदरती ॻाल्हि आहे। पर उनखां वधीक फ़िकिर वरी मिटनि माइटनि ऐं पाड़े वारनि खे थींदो आहे, जेका हिकु तफ़रीही ॻाल्हि आहे। शादी छो कबी आहे, उन मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि, उन में केतिरियूं ख़ुशफ़हमियूं आहिनि, उहो हर कंहिंखे मालूम आहे, छाकाणि त को बि बनी बशर शादी करण खां बची नथो सघे। जीअं त अक्सर इंसान जी ज़िंदगीअ में शादी करण जो मौक़ो सिर्फ़ु हिकु ई दफ़ो ईंदो आहे, छो त ॿिए मौक़े अचण ताईं अक्सर माण्हू तौबा ताइब थी वेंदा आहिनि। तंहिं करे शादी धूम धाम सां कई वेंदी आहे। महिमान ऐं मिट माइट शानदार कपिड़ा पाईंदा आहिनि। ख़ासि करे औरतुनि खे कपिड़नि ऐं ज़ेवरनि जे निमाश करण जो मौक़ो मिलंदो आहे। शादीअ जे मौक़े ते मर्दनि खां वधीक औरतूं ख़ुशि नज़र ईंदियूं आहिनि। उन्हनि औरतुनि मां घोट माउ जी सदाईं ॿटरी टिड़ियल हूंदी आहे ऐं घोट जो पीउ उन मौक़े ते फ़ैलसुफ़नि वारी शक्ल ठाहियो बीठल नज़र ईंदो आहे। शादीअ जे मौक़े ते हर कोई पाण खे निमाया करण जी कोशिशि कंदो आहे। उन मौक़े ते घोट माउ, घोट पीउ ऐं घोट भेण वग़ैरह पाण खे का शइ सम्झंदा आहिनि। पर सभ खां वधीक अहमियत घोट खे हूंदी आहे, छाकाणि त उहो सारो मांडाण उन साहब जे करे मञियो वेंदो आहे। जेकॾहिं उहो साहब शादीअ वारे ॾींहं ते कंहिं ॻाल्हि तां धरणू हणी वेही रहे त हिन जी अहमियत अञा बि वधी वेंदी आहे। शादीअ जे मौक़े ते हिकु ॿी शख़्सियत बि हूंदी आहे, जंहिंखे वरी घोट खां ज़्यादा अहमियत हूंदी आहे। अवां ज़रूरु चवंदा त उहो घोट जो सहुरो या ससु हूंदी। बेशक उन्हनि जी अहमियत बि पंहिंजी जाइ ते, छाकाणि त अॻिते हली घोट साहब खे उन्हनि बुज़ुर्गनि जी इख़लाक़ी चमचागिरी करणी आहे। पर उहा शख़्सियत अञा बि ॿी आहे, जंहिंजा घोट ऐं कुंवार मोहताज हूंदा आहिनि, पर सारी ॼञ पिणु उनजो इंतज़ारु कंदी आहे। जेकॾहिं हू साहब वक़्त ते न अचे त हूंद जेकर ॼाञुनि सां गॾु घोट ऐं कुंवार जा तख़्ता बि निकिरियो वञनि। ज़ाहिर आहे त उहा शख़्सियत मौलवी साहब हूंदो आहे, जेको निकाह पढ़ण वक़्तु घोट ऐं घोट जे पीउ खे अहिड़ीअ तरह हिदायतूं ॾींदो आहे ॼण नंढपिण में उहे ॿई संदसि मदरसे में पढ़िया हुजनि। जहिड़ीअ रीति शादी हिकु दिलचस्प शइ आहे, उन लाइ जेके उनखे दिलचस्प सम्झनि, तहिड़ीअ रीति असांजे मुल्क में शादीअ जूं रस्मूं बि घटि दिलचस्प कोन आहिनि। शादीअ जे मौक़े ते घोट ऐं कुंवार खे ख़ूब सिंगारियो वेंदो आहे, बिल्कुलु ईअं जीअं शबे बारात या ॾियारीअ जे मौक़े ते दुकानदार दुकान खे सिंगारींदा आहिनि। शादीअ खां 7 ॾींहं अवल कुंवार खे वनवाह में विहारियो वेंदो आहे। उन्हनि 7 ॾींहंनि में कुंवार हिकु कमरे में वेठी हूंदी आहे ऐं सवाइ खाइण पीअण ऐं शादीअ मुतालिक़ रंगीन ख़्वाब ॾिसण जो ॿियो को बि कमुकार न कंदी आहे। नेठि शादीअ जो ॾींहुं बि अची पहुचंदो आहे ऐं घोट घोड़े ते चढ़ी दोलनि ऐं शरनाइनि जे जुलूस में कुंवारे त ॾांहुं रवानो थींदो आहे। जंहिं में बैंड बाजे वारा पिणु नगमा सरा हूंदा आहिनि ऐं परे खां ईअं महसूसु थींदो आहे ॼण हू चई रहिया हुजनि, ऐं मर्द मुजाहिद जाग ज़रा, अब वक़्तु शहादत आया। पर ज़रा बीहो, अॼुकल्ह जा घोट घोड़नि ते कोन चढ़ंदा आहिनि,
छाकाणि त घोड़े ते चढ़णु लहणु यानी सवारी करणु हर कंहिंजो कमु न आहे। तंहिं करे उहा रस्म मजबूरन पुराणी थी वई आहे। हींअर घोट साहिब खे हिकु बंदि कार में वेही कुंवारे तन ॾांहुं रवानो थींदो आहे। हिनखे बंदि कार में छो विहारियो वेंदो आहे ऐं खुलियल कार में छो न, उहा ख़बर बहरहाल घोट खे या उनजे माइटनि खे। शादीअ जे मौक़े ते घोट जी मदद लाइ हिकु ॿियो हमराह बि मुक़ररु थींदो आहे, जंहिंखे आनियर चइबो आहे। आनियर जा कहिड़ा कम हूंदा आहिनि, उनजी ड्यूटी कहिड़ी हूंदी आहे। ईअं खणी चइजे त आनियर घोट साहिब जो चेलो हूंदो आहे, या जेकॾहिं घोटु हीरो त पोइ आनियर साइड हीरो हूंदो आहे। आनियर जो मुख्य कमु हूंदो आहे घोट खे हथ खां वठी कुंवारे तन जे दर ताईं पहुचाइणु, छाकाणि त सहरो मथे ते ॿधण सबबि घोट खे पंहिंजे अॻियां का शइ नज़र कान ईंदी आहे सवाइ हिकु रंगीन तस्वीर जी। आनियर जो ॿियो कमु घोट खे हुन ॾुखे वक़्त खां बचाइणु आहे जॾहिं औरतूं ऐं मर्द खिल मस्करीअ जे बहाने घोट खे ख़्वारु ख़राबु करणु ईंदा आहिनि। उन खां सवाइ आनियर जा ॿिया बि केतिरा कम थियनि था, जहिड़ो कुंवारे तन जे औरतुनि खां घोट जे खीसे ऐं जूतनि वग़ैरह जी हिफ़ाज़त करणु, या जॾहिं घणियुनि औरतुनि खे ॾिसी घोट खे पाणीअ जी ज़रूरत महसूसु थिए तॾहिं अहिड़ो बंदोबस्तु करणु वग़ैरह। शादीअ जे मौक़े ते हिकु ॿी रस्म हूंदी आहे, घोट जे हथां कुंवार जे बंदि थियल मुठ खे खोलाइणु। उन रस्म जे अदा करण सां कंहिं वक़्तु घोट जी पेशानीअ ते पघर बि अची वेंदो आहे। उहो हिकु ताक़त जो मुज़ाहिरो हूंदो आहे जंहिं ते घोट ऐं कुंवार पंहिंजे आईंदा लाॻापन जो बुनियादु रखंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जी हिकु ॿी रस्म अफ्रीका जे कनि क़बीलनि में पिणु मुरविज आहे। अफ्रीका में जेको जवान कंहिं क़बीले जी छोकिरीअ सां शादी करण जो इरादो रखंदो आहे त हू घोड़े ते चढ़ी उन छोकिरीअ जे घर वेंदो आहे ऐं ज़ोर ज़बरदस्तीअ सां उन छोकिरीअ खे घोड़े ते खणी वापसि ईंदो आहे। अहिड़ीअ रीति उन क़बीले वारा उन जवान खे छोकिरीअ जो संग ॾेई छॾींदा आहिनि। पर जे बदबख़्तीअ सां या ख़ुशकिस्मतीअ सां उहो जवान उन छोकिरीअ खे ज़बरदस्ती आणे न सघियो ऐं छोकिरीअ खेसि चंबा ऐं रांबूटा आणे भॼाए छॾियो त पोइ उन जी शादी उन छोकिरीअ सां थी कान सघंदी। हींअर जेकॾहिं असां अफ्रीका वारनि जी उन रस्म जो पंहिंजे मुल्क जे रस्म सां मुक़ाबिलो कंदासूं त चङीअ रीति चिटो थींदो त शादीअ वारे मामले में अफ्रीका वारा असांखां वधीक पुख़्ता आहिनि, छाकाणि जो हू मर्द ऐं औरत जी शादी ॿिन्हिनि जे विच में ताक़त जी मुनासिब तवाज़ुन तइ थियण बाद कंदा आहिनि ऐं असां वरी अहिड़ो तवाज़ुन शादी करण बाद तइ कंदा आहियूं। नतीजे में के वीचारा मर्द सदाईं ज़ालुनि जी आज़ार में हूंदा आहिनि। जॾहिं कंहिं बेचलर कुंवारे जी शादी अञा कान थियल हूंदी आहे तॾहिं हू अफ़सोस कंदो आहे त हिन जी शादी अञा छो कान थी आहे, ऐं जॾहिं शादी थी वेंदी अथसि त तॾहिं बि अफ़सोस कंदो आहे त संदसि शादी एतिरो जल्दी छो थी। हूअं बेचलर शादीशुदा जोड़नि जी ज़िंदगीअ ते रश्क कंदा आहिनि ऐं शादीशुदा जोड़ा बेचड़नि जी ज़िंदगीअ ते। इंसानु हिकु ॿिटंगो जानवर समाजी जानवर आहे जेको अकेलो रही बि ज़िंदगी गुज़ारे नथो सघे, तंहिं करे खेसि शादी करणी पवे थी ऐं शादीअ बाद हू 4 टंगो जानवर थी पवे थो। पर खेसि बाद वारियूं 2 टंगूं अहिड़ियूं त ॾुखियूं लॻंदियूं आहिनि जो कॾहिं हू सोचण ते मजबूर थींदो आहे त जेकॾहिं हू ॿिटंगो जानवर हुजे हा त बहितरु हो।